الرجال قوامون على النساء بما فضل الله بعضهم على بعض صدق الله रसूल नबी करीम। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मर्दन के औरतुनि जे मथां निगहबान फरमायो आहे बिमा फज़्ज़लल्लाहु बअदहुम अला बअद। साण उन शइ जो फज़ीलत ॾिनी अल्लाह ताला बाज़ खे मथे बाज़ जे मथां तख़लीक़ी लिहाज़ सां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मर्द खे औरत जे मथां ताक़तवर मज़बूत ऐं उन जे मथां उनखे हाकिम फरमायो आहे। हिकु सबबु इहो त बिमा अनफ़क़ू मिन अमवालिहिम, जेके ख़र्च कनि था पंहिंजे मालनि खां, इन ख़र्च जो दारोमदार मर्द जे मथां रखियलु आहे। घर जे अंदरि ख़र्च मर्द ॾे मर्द हलाए त पोइ उनजो घर सही हलंदो। सालिहातो फर्मा बरदार नेकोकार औरतूं, कानितातुन फर्मा बरदारी कंदड़ औरतूं, हाफ़िज़ातुन लिल ग़ैबि ऐं हिफ़ाज़त कंदड़ परपुट में, बेमा हफ़िज़ल्लाहु साण उन शइ जे जो अल्लाह ताला उनजी हिफ़ाज़त फरमाई आहे। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जिन शयुनि जी हिफ़ाज़त करण जो हुकुम फरमायो आहे, औरत जे मथां इहो फ़र्ज़ु आहे त उन शयुनि जी हिफ़ाज़त करे। परपुट मां मुराद लिल ग़ैब मां मुराद परपुट, यानी मर्द घर में मौजूदु न हुजे त उन जे घर जी ऐं उन जे माल जी ऐं पंहिंजी जान जी हिफ़ाज़त करणु औरत खे फ़र्ज़ु आहे। उन में ख़ियानत न करे। मर्द मज़दूरी ते हलियो वञे, मर्द जेको आहे सो पंहिंजे ज़माने जे खां हलियो वञे त पोयां औरत जी ज़िमेवारी आहे त उनजे पूरे घर जी निगहबानी करे। एतिरे क़दुरु जो मर्द जे घर मां का बि शइ बग़ैर इजाज़त पंहिंजे मर्द जे कंहिंखे न ॾिए। फरमाए त वल्लाती तख़ाफ़ून नुशूज़हुन्न, ऐं उहे औरतूं जिन खां तव्हां ख़ौफ़ कयो था नाफ़रमानीअ जो, इहे नाफ़रमानी कंदियूं, परपुट ख़ियानत कंदियूं, फरमाए त फ़ाइज़ूहुन्न, पोइ उन्हनि खे नसीहत कयो, उन्हनि खे ख़ुदा ताला जो ख़ौफ़ ॾियारियो। हाणे सिर्फ़ु माल जे लिहाज़ सां न, बल्कि उन औरत खे दीन जे लिहाज़ सां बि नसीहत फरमायो, यानी नसीहत उन्हनि खे कयो। ॾिसो त असां दुनिया जे मामले में पंहिंजे घर वारनि सां विढ़ी पवंदासीं, हे कमु छो न थियो आहे, छाजे लाइ न थियो आहे, ऐं उन में जहिड़ो बि थी पवंदो, हद खां माण्हू बि टपी वेंदो। पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त जेके औरतूं तव्हांजे हुकुम जी नाफ़रमानी कनि थियूं त पहिरें नंबर में तव्हां उनखे नसीहत कयो त तुंहिंजे मथां मुंहिंजी फर्मा बरदारी जाइज़नि जेका सो लाज़िम आहे। पोइ जॾहिं तुंहिंजी फर्मा बरदारी औरत न करे त तूं उन में नाराज़ बि थी त छा अल्लाह जी फर्मा बरदारी करणु ज़रूरी न आहे, उन जे रसूल जी फर्मा बरदारी करणु ज़रूरी न आहे? उहा ज़रूरी आहे। तंहिं करे घर जे अंदरि जीअं तव्हां पंहिंजे औरतुनि खे सम्झायो था त हिन टाइम मानी जो हुजणु ज़रूरी आहे, मानी तयारु हुजे, हिन टाइम में घर जे अंदरि सफ़ाई जो हुजणु ज़रूरी आहे। जेकर उन में का नाफ़रमानी औरत करे थी पई त उन जे मथां तव्हां ग़ज़बनाक थी था वञो त अव्हां जे मथां लाज़िम आहे त जेकॾहिं तव्हां जूं औरतूं निमाज़ नथियूं पढ़नि, रमज़ान मुबारक जा बग़ैर उज़ुर जे रोज़ा नथियूं रखनि, उन में बि तव्हांखे उन्हनि खे नसीहत करणी आहे ऐं उन्हनि खे चवणो आहे त जेकॾहिं मुंहिंजी फर्मा बरदारी ऐं तुंहिंजा हक़ ऐं मुंहिंजा हक़ हिक ॿिए जे मथां लाज़िम आहिनि त हीअं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा हक़ बि असांजे मथां लाज़िम आहिनि, त उहो घर बरकत वारो थी पवंदो, जन्नत थी पवंदी। फरमाए त जेकर इन जे बावजूद बि घर जे माहौल जे कमकार जे अंदरि जेकॾहिं का औरत तव्हांजी नाफ़रमानी करे त पहिरें नंबर में उनखे नसीहत कयो, फ़ाइज़ूहुन्न। पोइ फरमाए त वहजुरूहुन्न फिल मदाजिअ, ऐं ॿियो क़दम ही खणो जो उन्हनि खे पंहिंजे बिस्तरनि खां जुदा कयो।
पंहिंजे बिस्तरनि खां, जेकॾहिं इन जे बावजूद बि जेकॾहिं नसीहत सां नथी सम्झे त उनखे पंहिंजे जाइनि खां, पंहिंजे बिस्तरनि खां जुदा कयो त जीअं उनखे कुझु अहसासु पैदा थिए। ऐं 3 नंबर में अल्लाह ताला फरमातो वजरिबू हुन, ऐं मारियो उन्हनि खे। 3 नंबर में इहो मारबो कहिड़ी औरत खे आहे जेका मर्द जी नाफ़रमानी करे, मर्द जी बेइज़ती करे, मर्द जी इज़त न करे, त उनखे मारण जी इजाज़त आहे। जो औलाद खे बि माण्हू मारींदो आहे, पुट खे, हालांकि जिगर जा टुकड़ा आहिनि, पर उनजी भलाई नसीहत जे आवाज़ ते इहो क़दम खणंदो आहे। ऐं मारण मां मुराद इहो न आहे जो लठ खणी था वठोसि। हदीस पाक में आहे त औरत खे अहिड़ो धकु हणो जीअं उनजे जिस्म जे मथां निशान न थिए। इहो उन सूरत जे अंदरि जॾहिं औरत मर्द जी इज़त न करे, त पोइ इन सूरत जे अंदरि मर्द खे इहो क़दम खणणो, ॿी सूरत में न आहे। हाणे 3 अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात में अमर फरमाया। 1 नंबर में त तव्हां पंहिंजी औरतुनि खे नसीहत कयो कि ख़ुदा जो ख़ौफ़ ॾियारियो, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ॿुधायो। पर इन जे बावजूदि जेकॾहिं तुंहिंजी घरवारी तोसां अञा बि सही नथी रहे, त पोइ अल्लाह ताला फर्ज़ हुनखे पंहिंजे बिस्तरे खां जुदा करे छॾियोसि, पाण सां गॾु हिकिड़े बिस्तरे ते रहण न ॾियोसि। ऐं 3 नंबर में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमा त वॾे हुन, पोइ हुनखे मारियो। फ़इन अताना, जेकॾहिं तव्हांजी फर्मा बरदारी औरतूं कनि, तव्हांजो घर वारियूं, फला तब्तगू अलैहिन सबीला, पोइ उन्हनि जे मथां ॿी का वाट तलब न कयो। पोइ उज़र बहाना करे उन औरत खे तकलीफ़ न ॾियो। जॾहिं उन रुजू कयो ऐं फर्मा बरदारी खे क़बूल कई, त हाणे उन औरतुनि जे मथां ॾमर न कयो, हरू भरू को बहानो करे उन सां विढ़ो या को बहानो करे उनखे तकलीफ़ पहुचायो। इहो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मना फरमाई न करणी आहे। इन अल्लाह कान अलियन कबीरा, ऐं बेशक अल्लाह ताला बुलंद ऐं वॾो आहे। अल्लाह बि पंहिंजे माननि खे कीअं हलाए थो पियो। अलियन कबीरा जी माना बुलंद बि आहे, त वॾो बि आहे, मज़बूत बि आहे, ताक़तवर बि आहे। अल्लाह कुल शइ क़दीर आहे। उहो पंहिंजे माननि खे कीअं हलाए थो पियो, जो फर्मा बरदारनि खे बि हलाए थो, त नाफ़रमाननि खे बि हलाए थो। जेके बंदगी कनि था उन्हनि खे बि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महिर ऐं पंहिंजे करम सां उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाए थो, उन्हनि खे रिज़्क़ रोज़ी ॾिए थो। पर नाफ़रमाननि जी खे बि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हलाए थो। यानी अल्लाह एॾो वॾो थी करे पंहिंजे मखलूक सां कीअं महिरबान आहे, त तव्हां वॾा थी करे तव्हां नरमी वारे रस्ते खे अख़्तियार कयो, रहम वारे रस्ते खे अख़्तियार कयो। तव्हांखे पंहिंजे घर खे हलाइणो आहे, उनजी हिफ़ाज़त करणी आहे। फरमाइंद फ़इन ख़िफ़्तुम शिक़ाक़ बैनहुमा, पर जेकॾहिं तव्हां ख़ौफ़ कयो ज़ाल मुड़ुस जे विच में इख़्तिलाफ़ खे, त हीउ ज़ाल मुड़ुस ॿई पाण में ठहियल न आहे, हीउ घर सही नथो हले, मुड़ुस जो ज़ाल सां, ज़ाल जो मुड़ुस सां इख़्तिलाफ़ आहे, त अल्लाह ताला उन मसइले खे बि बयानु फरमाए थो। फबासु हकमम मिन अहलिही व हकमम मिन अहलिहा। पोइ हाणे हीअं कयो, हिकिड़ो औरत जे तरफ़ो हिकिड़ो माण्हू चूंडियो, हिकिड़ो मर्द जे तरफ़ो माण्हू चूंडियो। यानी हिकिड़ो औरत जे माइटनि मां हुजे, हिकिड़ो वरी मर्द जे माइटनि मां हुजे। इन ॿिन्ही माण्हुनि खे सम्झाए करे उन्हनि जे विच में मोकिलियो, त उन्हनि जी ॻाल्हियुनि खे ॿुधनि। हिननि जे घर मां झगड़ो ख़तमु छो नथो ख़तमु थिए? ॾिसो त अल्लाह कहिड़ो तरीक़ो ॾेखारे थो पियो, सम्झाए थो पियो, त जीअं कंहिंजो घर रहे न, हे राहिणो न आहे, बल्कि हिनखे क़ाइमु रखिणो आहे, हिनखे हलाइणो आहे। पर फबासु हकमम मिन अहलिही व हकमम मिन अहलिहा, इन युरीदा इस्लाहन युवफ़्फ़िक़ इल्लाहु बैनहुमा। पोइ जेकॾहिं इहे ॿई इरादो इस्लाह खे कनि था, जॾहिं ॿ माण्हू विया ॿिनि तरफ़नि खां ऐं उनखे इरादो कनि था पिया त असां पाण में सुलह कयूं, इहा ज़िंदगी झेड़े वारी, फसाद वारी, इख़्तिलाफ़ वारी सुठी न आहे। त अल्लाह ताला क़ुर पाक में छा थो फरमाए, रब बि इन्हनि जे विच में उल्फ़त पैदा कंदो, अल्लाह बि इन्हनि जे अंदरि वेझड़ाई पैदा फरमाईंदो। इन अल्लाह कान अलीमन ख़बीरा, बेशक अल्लाह ताला बाख़बर ऐं ॼाणींदड़ आहे। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात घर जे अंदरूनी मामले जे अंदरि असांखे सम्झाए थो पियो, त जेकॾहिं ज़ाल मुड़ुस पाण में इख़्तिलाफ़ रखनि था पिया ऐं पाण में ठहनि कोन था पिया, त
त उन्हनि खे ठाहिण जी कोशिशि कयो, उन्हनि खे ठाहिण जी कोशिशि न कयो। इहो फ़ैसिलो न कयो त भला नथा हटनि त जुदाई करियो। जुदाई जा मसइला बि ईंदा आहिनि, उहे बि इस्लाम जे अंदरि उन्हनि जो बि बयानु कयलु आहे। पर ख़ुसूसन हिन आयत मुबारक में अलाह ताला फरमाए थो पियो त तव्हां जेतिरो मुमकिन थी सघे त तव्हां ॿिनि खे पाण में ठाहियो त जीअं उन्हनि जो घर आबाद थी वञे। पोइ जॾहिं तव्हां इस्लाह जी इरादे सां उन्हनि खे ठाहींदव ऐं हुननि जे दिलनि जे अंदरि नरमी पैदा करण वारो उहो रब करीम आहे ऐं अलाह ताला उनजी मुआफ़क़त फरमाए। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।